पघारनि समेत जेके मुख़्तलिफ़ मुतालबा आहिनि उन्हनि जी मञता लाइ पेटे लफ़ मातली पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तव्हां मुतालबो कयो हो त तालीम खे फ्री कंदासीं, तव्हां मुतालबो कयो हो स्कूलनि जी बिल्डिंग ॾींदासीं। अॼु सभिनी मुतालबनि जे करे आऊं तव्हांखे चैलेंज थो करियां, अचो तव्हांखे वणनि जे हेठि स्कूल आऊं ॾेखारियां, स्कूलनि में किताबनि जा खोट आऊं थो ॾेखारियां, मुलाज़िम जेको साॻ कशी ते मजबूर आऊं थो ॾेखारियां, मुलाज़िम रोडनि ते लठियूं खाईंदो आऊं थो ॾेखारियां। मेडिकल अलाउंस डीआरए सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे डीआरए जारी कयो वञे, पघारनि में 100% इज़ाफ़ो कयो वञे, मेडिकल अलाउंस में 100% इज़ाफ़ो कयो वञे, हाउस रेंटनि में 100% इज़ाफ़ो कयो वञे त जल्द खां जल्द इहा असांजे सरकारी मुलाज़िमनि खे रिलीफ ॾिना वञनि। जॾहिं सरकारी मुलाज़िम असांजो हूंदो, उनजा मसइला हल हूंदा, तॾहिं क़ौम तरक़ी करे सघंदी। असेंबली में वेठा आहिनि एमएनए एमपी, हिननि जी पघारूं 400% राति पेट में वधनि थियूं। तव्हां हिकिड़ो नारो हयो हो त ग़रीब खे रोटी कपिड़ा मकान उहो आऊं उनजी दहलीज़ ते ॾींदुसि। तव्हां मुतालबो कयो हो त सिंध खे तरक़ी याफ़्तो बणाईंदुसि। तव्हां मुतालबो कयो हो त असीं मुलाज़िमनि खे हुकूक ॾींदासीं। तव्हां मुतालबो कयो हो त तालीम खे फ्री कंदासीं। तव्हां मुतालबो कयो हो स्कूलनि जी बिल्डिंग ॾींदासीं। अॼु सभिनी मुतालबनि जे करे आऊं तव्हांखे चैलेंज थो करियां, अचो तव्हांखे वणनि जे हेठि स्कूल आऊं ॾेखारियां, स्कूलनि में किताबनि जा खोट आऊं थो ॾेखारियां, मुलाज़िम जेको साॻ कशी ते मजबूर आऊं थो ॾेखारियां, मुलाज़िम रोडनि ते लठियूं खाईंदो आऊं थो ॾेखारियां। ऐं वरी मुतालबो कंदुसि त अॼु इहे असांजा मुतालबा आहिनि। जॾहिं असांजा मुतालबा पूरा न थिया त पोइ असीं हर क़दम खणण लाइ तयार आहियूं। असां चाहियूं था त असांखे पंजाब जे तनाज़ुल था पघार असांजी वधायूं वञनि, असांजे सिंध सां माटे जी वार सुलूक जेको कयो थो वञे सरकारी मुलाज़िम सां इहो बंदि कयो वञे। इल्तिजा था करियूं असांजे हिन सिंध जे शऊर खे रोडनि ते न आणनि ॾियो, पघार वधायो, हुनखे सहूलियतूं ॾियो जेके ॿियनि मुलाज़िमनि खे, जेके असांजे अफ़ीसरनि खे सहूलियतूं ॾिनी वेंदियूं आहिनि। मातली शहर में पेटे लफ़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे हिते अॻवाननि इहो मुतालबो कयो सिंध हुकूमत खां त जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि समेत जेके प्राइमरी उस्ताद आहिनि या जेके बि उस्ताद बिरादरी आहे उन्हनि जा हिन बजट में एतिरा पघार वधाया वञनि जो हू महांगाई और जेको तूफ़ान आहे उनखे मुंहुं ॾेई सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।